अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां आहियां जमील शरीफ़। मां ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी यूट्यूब चैनल। दोस्तों काफ़ी सारनि दोस्तनि सवाल कयो आहे त जेको मूं ते पाकिस्तान जो झंडो ठाहियो वञे थो, जो कीअं ठाहिबो आहे पंहिंजे मोबाइल में। दोस्तों अॼु मां तव्हांखे उहो ई ठाहिणु सेखारींदुसि, त वीडियो खे आख़िर ताईं लाज़मी ॾिसिजो ऐं उन ऐप जो नालो तव्हांखे मां ॿुधायां थो। दोस्तों जीअं असां इहा ऐप ओपन कंदासीं त कुझु इन तरह जो इंटरफेस अची वेंदो। ऐं दोस्तों हिते असां अगरि पंहिंजो लाइव फ़ोटू कढूं त बि कढी सघूं था। अगरि असां गैलरी मां पंहिंजो फ़ोटू कढूं त बि फ़ोटू खणी सघूं था। दोस्तों मां हिते हिकिड़ो फ़ोटू लाइव बि कढी ॾिसां थो ऐं तव्हांखे गैलरी मां बि हिकु तस्वीर खणी ॾेखारींदुसि त हे कुझु कीअं तरह थिए थो। दोस्तों हीअ जीअं ई मां फ़ोटू कढियो त कुझु हिन जी प्रोसेसिंग शुरू थी वेंदी ऐं हीअ प्रोसेस थियणु शुरू थी वेंदो। दोस्तों हेठि अचे थो, हेठि कटे छॾियोसि। ऐं दोस्तों जीअं ई हिन जी प्रोसेस बंदि थी वई त हीअ ॾिसो त हीअ मूं ते तमामु बहितरीनु पेंटिंग थी चुकी आहे। ऐं दोस्तों हाणे तुम क्लिक करे हिनखे सेव बि करे सघूं था। हाणे मां बैक वञी दोस्तों तव्हांखे गैलरी मां तस्वीर खणी ॾेखारियां त कीअं थी सघे थो। दोस्तों जीअं असां हिते एल्बम में ईंदासीं, हितां गैलरी मां पिक्चर खणंदासीं त हितां जल्दी में का बि पिक्चर खणी वठो। मां खणी थो वठां हिकिड़ी, अॻु मूं कढी रखी आहे। दोस्तों त मां जेका आहे सो ही पंहिंजी पिक्चर खणा थो। दोस्तों मां हीअ पंहिंजी पिक्चर खई ऐं तव्हां एड आयो हिन एड खे कटे छॾियो। ऐं दोस्तों ॾिसो त हीअ तमामु बहितरीनु ऐं अवे सॉन्ग लॻी रहियो आहे। दोस्तों अगरि वीडियो पसंदि आयो आहे त मूंखे इजाज़त ॾींदा, पर उन खां अॻु मां तव्हांखे हिन ऐप जे बारे में ॿुधायां त हीअ ऐप तव्हांखे किथां मिलंदी, त अचो त तव्हांखे मां ॿुधायां थो। असां प्ले स्टोर खोलींदासीं। प्ले स्टोर खोले असां हिते लिखंदासीं 14 अगस्त फेस DP मेकर। ईअं ई जीअं असां लिखंदासीं त हितां लिखियलु आहे फ्लैग फेस पेंट यूअर फेस। दोस्तों हीअ जेका आहे ऐप आहे, हिन सां ई असां पंहिंजे मुंहं खे पेंट करे सघूं था। दोस्तों त हिन खे डाउनलोड करे वठिजो। दोस्तों मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।